मनहड़ो जे सूमर शाख कॉलोनी बरसात सबब सख्त मुतासिर थी आहे। इंतजामिया बरसाती पानी नेकाल करण में मुकम्मल तौर नाकाम थी वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम मोहम्मद भट्टी। जी बिल्कुल अवांखे ॿुधायां त असां हींअर हिते मौजूद आहियूं मनहड़ शहर जी सूमर शाह कॉलोनी में। सुई जेके गुज़िरियल जेके 5-6 ॾींहं अॻु में जेके बरसातूं पियूं आहिनि उन्हनि बरसातनि सूमर शाह कॉलोनी खे त मुकमल हिकिड़ो जीअं कंहिं शइ खे बोड़िजे उहो बोड़े छॾियो आहे। हिते काफ़ी घर जेके आहिनि ग़रीब तबिके जा जेके घर आहिनि उहे किरी पिया आहिनि। काफ़ी घर जेके आहिनि किरण जहिड़ा लॻा पिया आहिनि, रहण जहिड़ा ई न आहिनि। सूरत हाल उन्हनि जी बि तमामु ख़राबु आहे। ऐं पाणी नेकाल करण जे लाइ जेको आहे सो ज़िले इंतज़ाम ज़िले नवाबशाह जी इंतज़ाम के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। ज़िले इंतज़ामिया त पंहिंजी जॻह ते चलो ठीकु आहे, पर चूंडियल नुमाइंदा जेके वोट वठी हितां कामयाबु थी विया आहिनि पीपल्स पार्टी जा, हुननि बि हिननि मनहड़ो वासियुनि जी का सार न लधी आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदनि खे ऐं ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे त गॾिजी मनहड़ो शहर जी सूमर शाह कॉलोनी मां पाणी कढराइनि त जीअं ग़रीब तबिके जा घर जेके बचा आहिनि उहे किरण खां बची सघनि त उन्हनि जो ग़रीब तबिके। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मलीर नदीअ में